जुडोलग ॻोठ नौकोट पुलिस जे घरनि ते चढ़ाई भंजड्राह औरतनि ऐं ॿारनि ते तशदुद चौपायो माल सोना ज़ेवर फुर 3 ॼणा गिरफ़्तार। ख़बर मूजिब जुडोलग ॻोठ हाजी मोहम्मद टंगड़ी जे रहवासियुनि मिसमात लतीफ़ा टंगड़ी, राणी मोहम्मद अशरफ ऐं मीर मोहम्मद टंगड़ी नौकोट पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौकोट पुलिस ऐं सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंदनि खोजी कुत्ता साण करे फसल जे भेल जे इल्ज़ाम में असांजे घरनि में घिड़ी भंजड्राह करे खटूं फर्नीचर ऐं घर जे ॿिए सामान जी तोड़फोड़ करे हंध बिस्तरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। मछरियल माण्हुनि पेतियुनि जा ताला टोड़े सोना ज़ेवर 50,000 रोक रक़म 11 बकरियूं 3 मोटरसाइकिल ऐं 20 मण कणक खणी विया। जॾहिं त नौकोट पुलिस बेड़ो टंगड़ी, लियाकत टंगड़ी ऐं हाजी मोहम्मद टंगड़ी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।